मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आवां जो मेज़बान जाफ़र मेमण। सिंधी अदबी संगत जे बुरान बाबति असां कोशिशि कई आहे त ॿिनि धुरियुनि जिन जे विच में तकरार आहे, नाइतफ़ाक़ी आहे या के ॿिया मामला आहिनि, इन्हनि बाबति छाकाणि त ॾींहं जो सुभाणे हिकु धुर जे तरफ़ां सिंधी अदबी संगत जी सिंध काउंसिल जो इजलास तलब कयो वियो आहे। ही इजलास बि तकरारी आहे। हिन खां अॻु बि खोड़ सारा मामला असांखे ॿुधण में आया त उहे बि तकरारी आहिनि। इन्हनि बाबति असां ॿिन्ही धुरियुनि जा मौक़िफ़ कोशिशि कई आहे त तव्हांजे समातनि ताईं रखूं। हिन खां अलॻि असां कोशिशि कई त हिकु धुर जो सरबराह डॉक्टर मुश्ताक फुल साहब जा जेके ख़्याल हुआ, वीचार हुआ, उहे बि यकीनन तव्हां ॿुधा हूंदा। हींअर असां सां लाइन ते मौजूदु आहिनि सिंधी अदबी संगत जा सेक्रेटरी जनरल अहमद सोलंगी साहब। अहमद सोलंगी साहब, तव्हांखे असां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते वेलकम चऊं था। अव्हां ॿुधायो त हीअ जेको बहिरानी सूरत हाल जेका पैदा थी आहे सिंधी अदबी संगत जी, इनखे अव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसो था ऐं अव्हांजी सोच ऐं सम्झ मूजिबि इन्हनि जा हल या सरचा जा मामला या ख़ासि तौर ते जेका तव्हांजी अदी नसरीन अल्ताफ़ सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन खां पोइ जी जेका पैदा थी आहे सूरत हाल, इन में तव्हां हिन सॼनि मामलनि खे कीअं ॾिसो था, इन बाबति असांखे तफ़सीली पंहिंजी राय, पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधायो। अहमद साईं, तव्हांखे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते असां वेलकम चऊं था। ऐं हीअ जेका पेशरफ़ थी हुई अॼु मंझंदि असां ॾिठोसीं त असांजी भेण नसरीन अल्ताफ़ पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो स्टेटस रखियो सोशल मीडिया ते ऐं अव्हां सां जेके उन जूं ॻाल्हियूं थियूं हुयूं उन्हनि मूजिबि तव्हां उनखे अमीन कयो हुयो त जेको फ़ैसिलो तुंहिंजी सरबराही में थींदो मूंखे क़बूलु हूंदो ऐं गॾिजी उहिदेदार वेहंदासीं ऐं उन मूजिबि अॻिते हलंदासीं। तव्हां छा सम्झो था त उनजो नतीजो हींअर ताईं तव्हां वटि कहिड़ो पहुतो आहे? महिरबानी वॾी तव्हांजी जाफ़र साहब। ऐं ॻाल्हि हाणे शख़्सनि जी नाहे, ॻाल्हि सिंधी अदबी संगत में कंहिं शख़्सियत शख़्स फ़र्द जी नाहे, ॻाल्हि सिंधी अदबी संगत जे इदारे जे बका ऐं बचा जी आहे। हीउ इदारो असांजे बुज़ुर्गनि 47 में जोड़ियो, दादा गोबंद मालीअ जे अॻुवाणीअ ऐं सरबराहीअ में। ऐं दादा गोबंद मालीअ फ़क़ति इहो चयो हो त मां सिंधी माण्हुनि खे अहिड़ो हिकिड़ो प्लेटफार्म, गॾियल प्लेटफार्म ॾियणु थो चाहियां जिते मुख़्तलिफ़ सोच रखंदड़, मुख़्तलिफ़ शऊरी धाराऊं रखंदड़, मुख़्तलिफ़ साथी वाबस्तियूं रखंदड़
मुख़्तलिफ़ आदर्शी ऐं कमिटेड माण्हू हूंदे बि हुजण जे बावजूदि त हिकु प्लेटफॉर्म सिंध में वटि अहिड़ो हुजणु खपे जिते पीढ़ी ब पीढ़ी सिंध जो राइटर, लिखंदड़, लेखक, शाइर, अदीब, दानिश वर, नक़ाद ऐं मुहक़क़ हिकु प्लेटफॉर्म ते गॾु रहे। ऐं हुन खां पोइ जेको सफ़र रहियो आहे असांजो तनज़ीमी सफ़र हुयो, तहरीकी सफ़र हुयो, तख़लीक़ी सफ़र हुयो। असां खां पोइ अयाज़ कादरी साहब खां पोइ जेका रीऑर्गनाइज़ कई वई 1956 में आदि संगत, उन खां पोइ शमशीर जी अॻुवाणीअ जो जेको दौरु आहे उहो अव्हांखे अॻियां ज़ाहिर आहे, सॼी दुनिया जे अॻियां ज़ाहिर आहे त उन पंहिंजे ॿोलीअ जे बचाव जे लाइ ऐं उन अहिड़े ॾाढे ॾमर वारे दौर में सिंधी अदबी संगत जे अदीबनि, दानिश्वरनि, सिंध जे रोडनि रस्तनि ते जेको सिंधी ॿोलीअ जे बचाव जे लाइ, सिंध जे लाइ जेका तहरीक हलाई ऐं ख़ुशूसी तौर ते उहो सिंध जे तारीख़ जा 4 साल अहम साल आहिनि, 64 खां वठी 68 ताईं। 64 खां 68 जेके 4 साल आहिनि उहे सिंध जे सियासत जा, सिंध जे तारीख़ जा, सिंध जे अदब जा, सिंध जे शाइरीअ जा, सिंध जे कहाणी ऐं नशर जा हिकु कर्बनाक साल आहिनि। ऐं उन में असांजे अदीबनि सिंधी अदबी संगत जे अॻुवाणीअ में जेको किरदारु अदा कयो उहो सोढारी अखर में लिखियो पियो आहे। ऐं उन खां पोइ शमशीर खां पोइ तनवीर जो जेको ज़मानो आहे उनजे ॿोली वारे ज़माने में जंहिंमें तनवीर लिखियो त ॿाहिरि गुल गुलाब जा मन तुंहिंजो फौलाद, सिंधीअ जो औलाद परखे ॾिसो काइरो। ऐं उन खां पोइ असांजे ताज बलोच खां पोइ घणे अर्से खां पोइ वरी जेको सिंधी अदबी संगत खे जेको इलेक्शन जो सिरिश्तो ॾिनो वियो ऐं उहो 1983 खां पोइ जेको खैरपुर में कन्वेंशन थियो हो जंहिंमें सभु असांजा सीनियर रशीद बटी समेत मौजूदु हुया। रशीद बटी जो ज़मानो बि पंहिंजो अहम ज़मानो आहे, 70 वारो ज़मानो। सो चवण जो मक़सदु हीअ आहे, इहा असांजे बुज़ुर्गनि जी हिकिड़ी तनज़ीम आहे, रहंदी फर्द रहनि न रहनि, शख़्स रहनि न रहनि। सिंधी अदबी संगत पंहिंजे तारीख़ ऐं इतिहास सां पंहिंजो तहरीकी, तख़लीक़ी, अदबी ऐं तनज़ीमी सफ़र जारी रखे थी अचे। हीउ जेको हाणे लम्हो आयो आहे 71 सालनि जे तारीख़ में पहिरियों भेरो हिकिड़े गैर आइनी तौर ते हिकिड़ी नई रवायत मुतारफ़ कराई वई आहे। सेक्रेटरी जनरल जेको इलेक्टोरल कॉलेज मां खटे आयो आहे 6 अगस्त 2017 ते, ऐं उनजे पैनल मां बकाया उहिदेदार उहे शिकस्त खाई विया, पर मुखालिफ़ पैनल खटे आयो जंहिंमां 4 ॿिया उहिदेदार खटे आया। पर सिंधी अदबी संगत जे क़ाइदे तहत सदाईं ईअं रहियो आहे त पैनलनि ते इलेक्शन थींदी रहंदी आहे, पर जॾहिं पैनल इलेक्शन थी वेंदी आहे त पोइ पैनल सभु ख़तमु थी वेंदा आहिनि। पैनल बाक़ी हिकिड़ो बचंदो आहे जेको सिंधी अदबी संगत जे नाले सां आहे। मुंहिंजो को पैनल न आहे, मुंहिंजो पैनल हींअर सिंधी अदबी संगत आहे। ॿिया दोस्त 6 अगस्त खां वठी जो पैनल ते बीठा अॼु बि पंहिंजे पैनल ते बीठा आहिनि, माना जंहिं बि पैनल ते हुन इलेक्शन कई अॼु बि हुन साॻे पैनल ते बीठा आहिनि। ऐं मुसलसिल सेक्रेटरी जनरल सिंधी अदबी संगत जो जेको हुनजो पैनल ई सिंधी अदबी संगत अदारो आहे उन सां 7 महीननि में कंहिं न कंहिं तरीक़े सां तकलीफ़ पहुचाईंदा रहिया, अज़ाब ॾींदा रहिया, परेशान कंदा रहिया। छो त उनखे पहिरें ॾींहं खां ई पंहिंजी शिकस्त जेका उन्हनि तस्लीम न कई। मूं असांजे तमामु अहम नौजवान आहे, अलाए उमिरि जो 50 खां 60 रिटायर आहे, ज़ुल्फ़कार शाल साहब डॉक्टर शाइर केतिरो आहे ऐं जा नंढो आहे उन सां को फ़र्क़ु न आहे, पर जेको उहो असां मूंसां इलेक्शन में बीठो ऐं उन शिकस्त खाधी, पर उन जेका शिकस्त ज़ुल्फ़कार शाल खाधी उनखे हुन विसारियो न। हीअ अजीब हिकिड़ो जीअं भोतार पंहिंजूं इलेक्शनूं शिकस्त आहिनि उहे विसारींदा न आहिनि, ईअं ज़ुल्फ़कार शाल पंहिंजी शिकस्त न विसारी। असां उहा शिकस्त मूं न ॾिनी, सिंधी अदबी संगत जे तख़लीक़कारनि उनखे ॾिनी, पर पोइ हू पंहिंजे बाक़ी पैनल जे दोस्तनि खे मूंसां अटकाईंदो रहियो, मूंसां कंहिं हर मोड़ ते मुंहिंजे कम में रुकावटूं विझण जे लाइ रस्ता रोक कई वई हली। घणो कमु थी वियो हलियो ऐं हीउ नतीजो निकितो त हिननि गैर आइनी तौर ते सेक्रेटरी जनरल मौजूदु आहे, हिकिड़े जॉइंट सेक्रेटरीअ खे जंहिंजे लाइ आइन में लिखियलु आहे त जॉइंट सेक्रेटरी
सिंधी अदबी संगत जो जॉइंट सेक्रेटरी मरकज़ी सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल जे कम में मददगार हूंदो। ॿी सिट लिखियल आहे उन जे लाइ आइन में सुफ़े नंबर 15 ते त सेक्रेटरी जनरल खे गैर मौजूदगीअ में उन जा जेके मुल्क खां ॿाहिरि आहे त उनजो जेको अख़्तियार ऐं उन जा जेके कमकार आहिनि उन्हनि जी हू ज़िम्मेदार संभालींदो। ठीकु आहे। हाणे जॾहिं मां मुल्क में बि आहियां, वेठो बि आहियां ऐं सेक्रेटरी जनरल बि आहियां, ओचितो जीअं ज़िया पंहिंजे ज़माने में 77 में कारी राति जो उॾाम में अचे लथो ऐं ज़माने जे दौरनि में जेके बि असां वटि ख़ुशूसी तौर ते असांजे हिन मुल्क में घणी आमियत रही आहे त आमियत जो घणे हुजण जे करे असांजे घणनि ज़हननि ते उन जा असर जेके अणमित कजी विया आहिनि उन्हनि में असां करे लिखंदड़ शौरी तौर ते हुजूं, पर आमियत असां ते अहिड़ो त कीड़ियो ऐं निपूड़ियो आहे असांखे जो उहो असर असांजे ज़हननि ते असांजे पढ़ियल लिखियल माण्हुनि जे ज़हननि ते न आहिनि त न कंहिं तनज़ीम जो आइन बि थींदो आहे, कंहिं तनज़ीम जो दस्तूर बि थींदो आहे। उहा तनज़ीम जेका आगही जी तनज़ीम आहे सिंध जी संगत, उहा तनज़ीम जेका शऊर जी ज़मान थी आहे, उहा तनज़ीम जेका साॼा वॾींदड़ आहे, उन तनज़ीम जो जॉइंट सेक्रेटरी पाण खे ख़ुदि साख्ता ऐलान थो करे त मां क़ाइम मक़ाम सेक्रेटरी जनरल आहियां ऐं अॼु खां पोइ सेक्रेटरी जनरल जा जेके पावर आहिनि उहे ख़तमु थी विया, उहे सलब थी विया आहिनि ऐं हाणे उनजो को हुकुम न हलंदो, छाकाणि त मां क़ाइम मक़ाम सेक्रेटरी जनरल आहियां। हाणे उन जा सभु अख़्तियार मूं वटि अची विया आहिनि। अॼु खां पोइ उनखे केरु सेक्रेटरी जनरल न लिखे, न केरु सेक्रेटरी जनरल चवे, न सेक्रेटरी जनरल पढ़े उनखे। अगरि केरु इदारा उनखे सेक्रेटरी जनरल लिखंदा त उहे उनजा पाण ज़िम्मेदार हूंदा। सभु अख़्तियार मूं वटि आहिनि, सभई अख़्तियार जो मालिक मां आहियां ऐं हाणे हू सेक्रेटरी जनरल न रहियो आहे, हू सादिक अमीन न रहियो आहे। हाणे मां क़ाइम मक़ाम सेक्रेटरी जनरल आहियां ऐं हाणे मां पंहिंजा इजलास पाण कराईंदुसि, सिंधी जी संगत खे पाण हलाईंदुसि। ही कहिड़े क़िस्म जो दस्तूर हे त भई सिंधी अदीबनि जे चोगे में, ही त सिंधी अदबी संगतनि जे पोशाक में, ही त अंदरां के धाड़ेल निकिता जंहिंजे लाइ इब्राहिम मुंशी चयो मूं पक सुञाता पंहिंजा हा के धाड़नि सां गॾु धाड़े में ते वात बेचाऊं वेरियुनि खे वेही वांगीअड़नि जे वाड़े में। सिंधी अदबी संगत जे दस्तूर खे टोड़ियो वियो, पामाल कयो वियो, टुकड़ा टुकड़ा कयो वियो आहे ऐं हू ख़ुदि साख्ता आइन खां मावरा थी हर शइ जो मालिक थी वियो आहे। सभिनी मौजूदु जेके असांजी 131 अॻु शाखूं ऐं कारोबार कमेटी में 21 शाखूं ॿियूं थियूं आहिनि, यानी 152 शाखुनि जो हू पाण घणी वारिस थी वियो आहे। न कारोबारी कमेटी खे तस्लीम थो करे, न सिंध काउंसिल जेका सुप्रीम काउंसिल आहे जिते सिंधी संगत जो अहम फ़ैसिलो, हर ॾुखियो फ़ैसिलो ऐं हर मामिलो जेको उते उकलाए वेंदो आहे, छाकाणि इदारा मौजूदु आहिनि। उन इदारनि खां ॿाहिरि वेही करे काउंसिल खे बि सुप्रीम खे बाईपास करे हू जेको अचे वेही रहियो आहे मुंहिंजो सॼणु, मुंहिंजो भाउ, सो उहो पाण खे हाणे सिंधी अदीबनि जे हिन जमायत जो पाण वॾो सम्झे थो, मालिक सम्झे थो, धनी सम्झे थो, सरवान सम्झे थो। पर हाणे बेदार थियो आहे भलारनि जो वतन। इहे जेके आमिरती जबरी ऐं इहे फाशिस्ती ऐं जेके तरीक़ेकार आहिनि उहो उन्हनि सां सिंधी अदबी संगत न ही मुल्क हलियो आहे, उन तरीक़े सां न ही का तनज़ीम हलंदी ऐं ख़ुशूसी तौर ते ही अदीबनि जी अहले कलम माण्हुनि जी अहले किताबनि जी जेका तनज़ीम आहे उहा कंहिं तरीक़े सां इन तरीक़े सां शाउनिज़म सां फाशिज़म सां नथी हलाए सघिजे। असां उनखे कंडेम था करियूं ऐं हिननि मूं कोशिशि वरिती इन ॻाल्हि खे संभालण जे लाइ ऐं तमामु घणो शोरो गुल रहियो, सभिनी दाहूं कयूं, सभिनी उन ते एहतजाज कयो, सॼी सिंध इन कम जी निदा कई त बाबा सेक्रेटरी जनरल हिन तनज़ीम जे जॾहिं मौजूदु आहे, कहिड़े क़ाइदे तहत, कहिड़े आइन जे फ़िक्र तहत हिन पाण खे ख़ुदि साख्ता सेक्रेटरी जनरल करे वरितो आहे। त इन में तमामु घणो हिकिड़ो मामिलो हुयो। इन में असांजी नसरीन जेका आहे औरत जॉइंट सेक्रेटरी आहे, उन हिकिड़ी सोशल मीडिया ते हिकिड़ी ॻाल्हि रखी त मां न्याणी आहियां ऐं जेकॾहिं सिंध जेका न्याणी खे इज़त न ॾींदी त कंहिंखे ॾींदी, ऐं मां अर्ज़ु थी कयां त वेही ॻाल्हियूं कजनि ऐं ॻाल्हियुनि सां मसइला हल कजनि। मूं जॾहिं इन जा अदीअ जा भेण जा असां लफ़्ज़ पढ़िया त मूं चयो सिंध जो शेवो रहियो आहे त न्याणियुनि खे असां हिसाब सां इज़त ॾींदड़ रहिया आहियूं। सिंध में न्याणीअ जी वॾी हिकिड़ी हैसियत रही आहे ऐं सिंध उहा क़ौम आहे जेका जंहिं सॼी दुनिया में इहो बि इस्लामी मुल्कनि जे मौजूदगीअ में बि सिंध हिकिड़ी औरत बेनज़ीर भुट्टो साहिबा जी सूरत में पेश कई, ॿुधाई त असां केॾा प्रोग्रेसिव आहियूं
त हिन इस्लामी मुल्कनि में कहिड़ो मुल्क जेको आहे असांजी ऐं उहा सिंध जी न्याणी मोहन जे दड़े जी भेण जी फोटो साहिब असां खटायो ऐं असां प्राइम मिनिस्टर बनायो त मूं असां सिंध जा माण्हू औरत जी न्याणीअ जी इज़त कंदो हुनजी पोस्ट पढ़ी ऐं हुन सां राब्तो कयो ऐं असां राब्तो करे हुनखे ॻाल्हि मञा तव्हां मुंहिंजी भेण आहियो ऐं तव्हां सादकी अमीन तव्हां थियो मुंहिंजा अमीन बि तव्हां थियो त मूंसां जेको कयो हिननि मूं ज़ाती तौर हुनखे माफ़ु करे छॾियो ज़ाती को हिसाब किताब न आहे मामलो तनज़ीम जो आहे अदी जेकॾहिं इहा रवायत पइजी वई अॼु मां सेक्रेटरी जनरल आहियां सुभाणे को बि सेक्रेटरी जनरल ॿियो अची सघे थो ऐं को बि ॿियो जॉइंट सेक्रेटरी उथी बीह रहे त बाबा सेक्रेटरी जनरल मां आहियां ऐं ऐलान करे बीह रहे जीअं हिन कयो आहे इहा ऐं उन में सभु अख़्तियार फुरे वञे मां वेठो आहियां इजलास मां सॾाईंदुसि हाणे सिंधी सेक्रेटरी मां त जॉइंट सेक्रेटरी वारी जेका इहा रवायत पई आहे इहा तमामु हानिकार आहे इहा तमामु तकलीफ़ वारी आहे इहो तमामु नुक़सानु पहुचाईंदी अॻिते हली तनज़ीमी हवाले में ऐं असांजे शऊरी धारा खे रोकण जे हवाले में त मूं अभी खे चयो त भई तूं अमीन थी ऐं मां सभु मसइला तुंहिंजे हवाले कयां थो मां तोखे इज़त ॾियां थो ऐं मुंहिंजा मसइला सभु तूं हल कर अॼु असां हुन सां ॻाल्हि ॿोल थी हुन चयो ठीकु आहे मूं चयो हुननि असां छॾायोसीं आइनी तौर ते मूंखे 50 माण्हुनि ऐं 50 खां मथे सिंधी संगत जे काउंसलरनि सेक्रेटरियुनि ॾिनो त हीउ जेको बहिरान आहे हुनजो हल फ़क़ति सिंध काउंसिल आहे तव्हां सेक्रेटरी जनरल असां तव्हांखे एप्लीकेशन ॾियूं था सिंध काउंसिल जो इजलास छॾायो ऐं उन में इहे सभु मामला जेके ॿाहिरि गोड़ ऐं शोर थी रहियो आहे इहो सुठो सोण न आहे तव्हां पंहिंजे इदारे में सिंध काउंसिल में वेही तव्हां हुन में हल कयो त मूं उन हल करण जे लाइ 18 तारीख़ मार्च जी मुक़ररु कई जीअं मूं मुक़ररु कई ऐलान कयो उनजे कुझु चंद कलाकनि खां पोइ उन ख़ुदि साख्ता निंड मां जागी असांजे जॉइंट सेक्रेटरी ऐलान कयो त असांजो चोथी जेको आहे मार्च ते सैदाबाद में इजलास छॾायो इजलास जेको गैर आइनी गैर इख़लाक़ी बे असूल खां सवाइ या उनजो तुक न तोड़ न का संदो ई न आहे उनजो जंहिंजी निंदा कजे त उहो गैर इख़लाक़ी ऐं गैर आइनी इजलास आहे उन मूं अदीअ खे चयो त भई असांजो सभु ॻाल्हियूं ख़तमु आहिनि तव्हां सां मां वेहण लाइ उहिदेदार जेके आहिनि मां हुन सां ॻाल्हियूं करणु चाहियां थो पर हीउ जेको पाण 18 तारीख़ त अञा परे पई आहे मार्च जी इहे जो सुभाणे पंहिंजे ख़ुदकुशीअ जो उन्हनि बंदोबस्तु ठाहे रखियो आहे पंहिंजे लाइ इहे सिंधी अली संगत जी जेका नीतीअ ते काती रखी वई आहे उन जे लाइ हीउ चोथी धारो तव्हां हुन खां कैंसिल करायो ऐं हुनखे चयो त असां सिंधी अली संगत जे वसीतर मफ़ाद में पंहिंजो इजलास कैंसिल था कयूं ऐं उहिदेदार वेही तव्हां मूंसां उहिदेदार वेहो मूं वटि ॿियो कुझु कोन्हे को तव्हांखे अगरि हू 4 ॼणा आहिनि त मां अकेलो आहियां मुंहिंजो अकेलो न आहियां मां शाह लतीफ़ जो रिसालो खणी अॻियां तव्हांजे रखंदुसि मेंबरनि जे बाबा हीअ अॻियां शाह लतीफ़ जो रिसालो आहे हीअ सिंधी अली संगत जो आइन आहे हाणे तव्हां वेही मूंखे तव्हां सम्झायो जेको तव्हां चयो अॻुवाणी तव्हां कयो तव्हांजे पोयां हलां थो मूं त अदी नसीबी खे इहा ॻाल्हि ॾाढी सुठी लॻी वणी ऐं उन चयो ठीकु आहे मां हुन ॻाल्हायां थी मूं हुनखे इज़त ॾिनी मान ॾिनो ऐं उहा अञा बि ॾींदो रहंदुसि जेसि ताईं मां सिंधी संगत जो सेक्रेटरी जनरल आहियां तेसि ताईं ॾींदो रहंदुसि अगरि सिंधी संगत जो सेक्रेटरी जनरल न हूंदो हुन भेण खे न्याणीअ खे का उमिरि उनखे उहा इज़त ॾींदो रहंदुसि पर हुननि बदख़्वाहनि ऐं चिबरनि उन्हनि आख़िर ते वेठा चिब चढ़ी उहे जेके चिबड़ा जेके आहिनि ऐं उहे जेके इल्म खां वांझियल आहिनि न नसर जा माण्हू आहिनि खाॿे खां सिधी सिट लिखणु नथी अचे साॼे खां हुननि खे सिधी सिट लिखणु नथी अचे उहे इलेक्शनी बाज़ीअ जे करे अदी संगत में जेका इलेक्शन बाज़ी जेका सियासत पॉलिटिक्स हिननि मुतारफ़ कराई 11 साल जे ईंदाए दौर में उनजे तवसुस सां अची विया हाणे उन्हनि सां मां वेहण लाइ पोइ बि तयारु रहियुसि बाबा मां तव्हां सां वेहण लाइ तयारु आहियां तव्हां उन्हनि अदीअ खे असांजे औरत जॉइंट सेक्रेटरी खे का इज़त न ॾिनी ऐं पंहिंजे ज़िद ते क़ाइमु रहिया हिन महिल ताईं पंहिंजे ज़िद ते क़ाइमु त न असां सेक्रेटरी जनरल आहियूं असां क़ाइमु मक़ाम आहियूं असां सॼी सिंध काउंसिल में नथा वञनि सिंध काउंसिल आइन में इहो आहे त 25 माण्हू आइन जी तहत 25 माण्हू पंहिंजी लिखत में दरख़्वास्त सेक्रेटरी जनरल खे ॾींदा कंहिं बि मामले जे लाइ अगरि बदइतमादी तहरीक में सेक्रेटरी जनरल लाइ आइणी आहे त 25 माण्हुनि जे 25 जेके उहे काउंसलर ऐं सेक्रेटरी लिखत में सेक्रेटरी जनरल खे ॾींदा मजाज सेक्रेटरी जनरल आहे कंहिं बि आइन खे हलाइण जे लाइ या कंहिं बि दस्तूर खे करण जे लाइ सिंधी संगत जे आइन जी इन हरासी करे हुननि जेको इहो इजलास कोठायो आहे सुभाणे उहो यकीननि
हुननि जे ख़ुदकुशीअ जो मामिलो आहे। सिंधियत सां गॾु क़ाइम दाइम आहे। अदीअ खे नसीरीन खे मां इज़त ॾिनी, अञा बि इज़त ॾींदो रहंदुसि, पर हिननि दोस्तनि हिननि भाइरनि जेका आहे का बि इज़त न ॾिनी, न अदीअ खे ॾिनी, न हुनजी ॻाल्हि मञी ऐं न हुनखे को कुझु ॾिनो। बसि मां तव्हांखे आइन मां फिक्रो नंबर पढ़ी ॿुधायां थो जेको हिन सिंध काउंसिल जो सुभाणे इजलास सॾायो आहे। उनजे लाइ आइन में लिखियो पियो आहे सुफ़े नंबर 16 ते त कंहिं बि ॻाल्हि लाइ, ॿुधो था साईं, कंहिं बि फिक्रे नंबर पेज नंबर आइन जे पेज नंबर 16 ते अलफ़ 16 जो अलफ़ कंहिं ख़ासि ॻाल्हि लाइ सिंध संगत काउंसिल जे मेंबरनि जी चोथी पती या 25 मेंबर लिखत में तलब करे सघनि था त सिंध संगत काउंसिल जो आम मेड़ कोठायो वञे। अहिड़ी घुर ते सेक्रेटरी जनरल उहो मेड़ 6 हफ़्तनि अंदरि कोठाइण लाइ ॿधल रहंदो। सेक्रेटरी जनरल तरफ़ां मेड़ न कोठाइण सबबि उहे मेंबर मेड़ कोठाइण लाइ मजाक हूंदा। माना जेकॾहिं सेक्रेटरी जनरल 6 हफ़्तनि में नथो घुराए मेड़ त हू पाण पंहिंजो मेड़ सॾाए पंहिंजो कार कवार हलाए सघनि था, पंहिंजो सेक्रेटरी जनरल मुक़ररु करे सघनि था, सभु कुझु करे सघनि था। पर आइन तहत हू को बि ईअं सेक्रेटरी जनरल खां सवाइ सिंध काउंसिल खां सवाइ सेक्रेटरी जनरल माना सिंध काउंसिल जो इजलास सॾाईंदो बि उहो, मेंबरनि खे इतलाह बि उहो ॾींदो ऐं उनजी एजेंडा बि उहो हलाईंदो ऐं उन खां पोइ कार्रवाई बि उहो हलाईंदो ऐं उन खां पोइ अगरि बदइतमादी जे लाइ विच में सेक्रेटरी जनरल लाइ आणणी आहे उहा बि एजेंडा पाण पवंदो। वोटिंग जे लाइ बि हू चवंदो। बाक़ी वोटिंग करणु जेको आहे उहो मेंबरनि जो हक़ आहे। जेके सिंध काउंसिल जा मेंबर आहिनि उहे सिंध काउंसिल जा मेंबर हिकिड़ो सेक्रेटरी थींदो, ॿियो शाख जो काउंसिलर थींदो। हिन दस्तूर खे न मञे, हिन दस्तूर जे मूजिबि जॉइंट सेक्रेटरी खे कंहिं बि तरीक़े सां को बि मजाज न आहे। आइन जे पेज नंबर 12 ते जॉइंट सेक्रेटरी जे बाबति लिखियलु आहे। जॉइंट सेक्रेटरी पेज आइन जो पेज नंबर 12 जी जॉइंट सेक्रेटरी पहिरियों सेक्रेटरी जनरल खे कारोबार ऐं कमकार में मदद ॾियणु, हीअ हुनजे लाइ लिखियो वियो आहे आइन तहत कमकार में मदद ॾियणु। ॿियो आहे सेक्रेटरी जनरल जे गैर हाज़िरीअ में संदसि अख़्तियार ऐं जवाबदारियूं संभालनि। फ़क़ति इहे 2 फिक्रा आहिनि, 2 जुमिला आहिनि जंहिंमें जॉइंट सेक्रेटरी जी सॼी शरह आहे ऐं बाक़ी सेक्रेटरी जनरल जे मुतलिक़ 12 पेज ते ॿिए सेक्रेटरी जनरल जा कम लिखिया पिया आहिनि। अव्हांखे पढ़ी ॿुधायां थो। आइन जे मावरा जेको फ़ैसिलो आहे उनखे कंहिं बि सूरत में सिंध जो साॻावंद क़बूल नथो करे, उहो रद्द थो करे। आइन में लिखियलु आहे सेक्रेटरी जनरल जा कम सिंध संगत जो आइनी ऐं सेक्रेटरी जनरल सिंध संगत जो आइनी ऐं तनज़ीमी सरबराह हूंदो। सिंध संगत तरफ़ां समूरी लिख पढ़ करणु ऐं सिंध खां ॿाहिरि जे अदबी तंज़ीमनि सां राब्ता रखणु ऐं उन सां लिख पढ़ करणु। ॿियो नंबर सिंध संगत काउंसिल ऐं कारोबारी कमेटी जे मेड़नि जूं कार्रवायूं दर्ज ऐं बहाल कराइणु। चोथों नंबर सिंध संगत काउंसिल ऐं कारोबारी कमेटी जे मेड़नि जे लाइ मेंबरनि खे जोगा इतलाह ॾियणु। पंजों सिंध संगत कारोबारी कमेटी जे तरफ़ां समूरो कार वहिंवार हलाइणु। छहों सिंध संगत जो रिकॉर्ड रखणु। सतों तंज़ीमी कमनि लाइ आरज़ी तौर को बि मेंबर या कमेटी मुक़ररु करणु। सतों संगत जे कारकर्दगीअ मुतलिक़ मवाद पब्लिकेशन कमेटीअ जे हवाले करणु जेका सिंध मेंबरनि जनरल सेक्रेटरी जनरल जॉइंट सेक्रेटरी ऐं खज़ानचे ते ॿधल हूंदी। ऐं 9 आहे हंगामी तौर संगत जे फंड मां लिखियलु आहे अदाओ हंगामी तौर संगत जे फंड मां 5,000 रुपयनि ताईं ख़र्च करे सघे थो। ही सेक्रेटरी जनरल जा अख़्तियार आहिनि। त पोइ हिननि आइन खां मावरा जेको फ़ैसिलो कयो आहे उहो आउं सम्झां थो पंहिंजे ख़ुदकुशीअ जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध जी साञ, सिंध जो शऊर, सिंध जो ज़मीर उहो तख़लीकारनि सां गॾु आहे। तख़लीकार हिकु पासे आहिनि ऐं गैर तख़लीकार हिकु पासे आहिनि ऐं गैर तख़लीकारनि जो रवियो सॼी सिंध ॾिसी वरितो आहे। सॼी सोशल मीडिया उन निदा कई आहे, सॼी इलेक्ट्रॉनिक मीडिया उन निदा कई आहे, सॼे न्यूज़ पेपरनि सां इन्हनि सभिनी निदा कई आहे। पर हू ईअं मूंखे लॻे थो
अलाए हू ईअं सम्झनि था त इन निदा करण में बि का असांजी मशहूरी आहे, का पॉपुलरिटी आहे, मूंखे सम्झ में नथो अचे त ढकण में पाणी किथे हूंदो आहे ऐं नक किथे हूंदो आहे। अहमद साईं, तव्हां तमामु तफ़सील सां ॻाल्हि ॿोल कई आहे। असांखे उमेदु आहे त का बहितरी को सुठो अञाण पैदा थींदो, पर हाणे छा कजे, सूरत हाल मुंहिंजे लाइ सिंधी अदबी संगत हिकु यूनिवर्सिटीअ जो दर्जो रखे थी। मां सम्झा सिंधी अदबी संगत हिकु यूनिवर्सिटीअ जो दर्जो रखे थी ऐं का बि दुनिया जी यूनिवर्सिटी पंहिंजा दरवाज़ा बंदि न कंदी आहे। सिंधी अदबी संगत जा दरवाज़ा खुलियल आहिनि, सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल जा दरवाज़ा खुलियल आहिनि। अचो, इदारा मौजूदु आहिनि, आइनी इदारा मौजूदु आहिनि। ॿाहिरि रहण सां, प्रेस कॉन्फ्रेंसूं करण सां, किन ज़ाती निजी ओताकुनि ते, पार्बन ते गुफ़्तगू ऐं इजलास छॾाइण सां सिंधी अदबी संगत जो हल न निकिरंदो। बराए महिरबानी सिंधी अदबी संगत जेकॾहिं असांजी शऊरी पालना में हुनजो हिसो आहे ऐं हुनजी हैसियत हिकु माउ ऐं ममता वारी आहे त बराए महिरबानी सिंधी अदबी संगत खे बचाइण जे लाइ इदारा मौजूदु आहिनि। ऐं वॾे में वॾो तव्हां वटि जेकॾहिं कुवत आहे, ताक़त आहे या तव्हां सां अक़ीदत आहे त सिंधी अदबी संगत जो सिंध काउंसिल जहिड़ो मोतबर मुक़दस इदारो मौजूदु आहे। अचो, हुते पंहिंजा फ़ैसिला करियो अचे। अहमद सोलंकी अव्हां सां पट ते वेहण लाइ तयारु आहे। अहमद सोलंकी सिंधी अदबी संगत जे भले लाइ अव्हां सां पेरे उघाड़े हलण लाइ तयारु आहे। अहमद सोलंकी सिंधी अदबी संगत खे बचाइण लाइ अव्हां जे सरबराहीअ में बि हलण लाइ तयारु आहे। अॻुवाणी अव्हां करियो, पोयां मां थो हलां, आउं नंढो थो थियां, तव्हां ई वॾा थियो, पर महिरबानी करे हिन इदारे जो तक़दुस बहाल रखियो। ही जग हसाई, ही ज़मानो, सिंध कहिड़ी हालतुनि मां गुज़री रही आहे, सिंध कहिड़ी तकलीफ़ मां गुज़री रही आहे। सिंधी ॿोली असां वटि पंहिंजो क़ौमी दर्जो न रखे सघे थी। यकीननि असां वटि पंहिंजी ज़मीन ते असांजा पीर आहिनि, पर असां वटि हक़ हाकिमियत जो पूरो हक़ न आहे। असांजी तइलीम खे हथ वठी तबाह कयो वियो आहे। असांजे तहज़ीब जूं हिकु हिकु सिर कढी थी वञे पई, वक़्तु ब वक़्तु धारिया हिकु हिकु सिर कढी रहिया आहिनि। असांजे मुआशी ऐं तमदुनी सभिनी मामलनि ते ऊंदहि चढ़ी पई आहे, मिटीअ लट चढ़ी पई आहे। को रोशन किरणो सियासतदाननि जे रूप में ॾिसणु कोन थो अचे। सियासत दागदार थी वई आहे। सियासत उहा इबादत वारी सिंध जी सियासत सिंध मां मोकिलाए वई आहे। ॾोकड़नि वारी, ज़र वारी सियासत अची वई आहे। हिकिड़ो आउं सलाम कयां थो मीर आलम मरीअ जहिड़े अॻवान खे जेको सिंध जे हक़ ऐं सच जे लाइ ॿाहिरि निकितो आहे। भिक्षा खां वठी कराचीअ ताईं हुन पैदल मार्च कयो आहे। हुन नौजवान खे, हुन सिंध जे सपूत खे आउं सलाम थो करियां त भाई जिथे सभु माण्हू ख़ामोशीअ जे मुक़बरनि में अंदरि हलिया विया आहिनि, उते को आवाज़ु खयो आहे। सिंधी अदबी संगत तव्हां सां इन आवाज़ में गॾु आहे। मीर आलम मरी, तव्हां जेके खंघिजी वञण जे लाइ माण्हुनि जे लाइ तव्हां जेको आवाज़ु उथारियो आहे, तव्हां सिंध जे हक़नि जे बाबति जेको आवाज़ु उथारियो आहे, सिंध जे पाणीअ जे मुतलक जो आवाज़ु उथारियो आहे, सिंध जे वजूद बका ज़मीन जे मुतलक जेको आवाज़ु उथारियो आहे, अव्हां सां सिंधी अदबी संगत गॾु आहे। ऐं आउं चाहियां थो त हीउ जेको हथरादू बहिरान आहे, उन मां आज सिंधी अदबी संगत जल्द दिन छॾाए वठंदी ऐं तव्हां ई असां सिंध जे क़ौमी मसइलनि ते शेर बि लिखंदासीं, कहाणियूं बि लिखंदासीं ऐं उन सां गॾु तहरीक जे सूरत में असां ऐं अव्हां गॾु हूंदासीं। अव्हां जी वॾी महिरबानी आहे जाफ़र मेमन साहिब, तव्हां मूंखे पंहिंजे हिन इदारे पारां हिकु मौक़ो ॾिनो त मां अव्हां सां ॻाल्हाए सघां। ऐं सिर में साधाण वॼे थी, लोह विझी अॼु रुख थियो आहे, विख पुठियां बि विख खॼे थी, हा पर अॻिते पंधु पियो आहे। जेको अॻिते पंधु पियो आहे उन लाइ असां सभिनी खे सोचणु खपे। मां इहे सम्झां थो जेके मुंहिंजा उहिदेदार आहिनि, जेके मूंसां ज्यातियूं करे रहिया आहिनि या न, मां ईअं सम्झां थो त जीअं माउ जेका हूंदी आहे उनखे पंहिंजा ॾिंगा ॿार ॾाढा मिठा हूंदा आहिनि। मूंखे पंहिंजा अदबी जेके मुंहिंजा उहिदेदार आहिनि, मां ई सम्झां थो इहे मुंहिंजा ॾिंगा ॿार आहिनि, मूंखे ॾाढा मिठा आहिनि। अचो हिकिड़ी टेबल ते वेहूं, हिकिड़ी मेज़ ते वेहूं, सॼी दुनिया डायलॉग सां फतह करे सघिजे थी, हासिल करे सघिजे थी। हाणे हथियारनि सां, कुदरतनि सां, नफ़रतुनि सां उन्हनि सां उनजी का बि हैसियत न आहे। मुहबत, मीठ, प्यार, उहा ई सभु कुझु शइ आहे। ऐं सिंध जा मामला अहम आहिनि, उहे असां ई गॾिजी को बि हिकिड़ो माण्हू संभाले ऐं उनजी वास्ती नथो करे सघे। जेसि ताईं सॼी सिंध मिड़ी मुठ न थींदी,
ताक़त ऐं कुवत में न ईंदी तेसि ताईं असां पंहिंजे असली मंज़िल खे माणे न सघंदासीं। सामिन हीअ ॻाल्हियूं ॿुधियूं असांजे दोस्त अहमद सोलंकीअ जूं, जेको हिन वक़्तु सेक्रेटरी जनरल आहे सिंधी अदबी संगत सिंध जो। ही ॻाल्हियूं करे थो जेके उहे बि अव्हां ताईं पहुचायूंसीं। हिन खां अॻे असां डॉक्टर मुश्ताक फुल जेको बीदुर जो सरबराह आहे, अॻवान आहे, उन जूं बि ॻाल्हियूं पहुचायूंसीं। असांखे उमेदु आहे सामिन त ही जेके अहमद ॻाल्हियूं कयूं आहिनि मिड़ी मुठ थियण वारियूं, यकीनन तव्हां ऐं असां सभिनी जो ख़्यालु वीचार इहो ई आहे त सिंधी अदबी संगत खे विराइजण खां बहितर आहे त उनखे बचाइजे ऐं टेबल ते वञी वेहिजे ऐं को का हुनजी हिकु कहाणी कढिजे त जीअं हीअ धरतीअ ते जनम वठंदड़ असांजी सिंधी अदबी संगत उहा बरक़रार रहे, उन में जोश ऐं जज़्बो ऐं विलवलो अचे, उहो जेको सिंध धरतीअ जे हवाले सां को लाभ ॾेई सघे। जाफ़र मेमण खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन